हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे जी मेन बाज़ार रेशम गली में ईद उल फितर जी ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधायो है लाड़काणे में अब्दुल ख़ालिक जागराणी। जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था लाड़काणे खां। लाड़काणे जी मेन बाज़ार रेशम गली में ईद उल फितर जे हवाले सां ख़रीदारी जे लाइ आयल ऐं माण्हुनि खां ऐं दुकान जे मालिकनि खां कुझु हाल वाल वठूं था त हिन ईद जे हवाले सां ऐं महांगाई जे बावजूद भी ख़रीदारी जो सिलसिलो जारी ऐं सारी है। जो तकरीबन है ना, पहले ऐसे समझो 50,000 सेल हो रही थी, तो अभी उससे ज़्यादा 20-25,000 हो रही है। आज फ़र्क बहुत हो गया है। दुकान मालिकनि ऐं आवाम जो इहो चवणु आहे त हिन महांगाई जे बावजूदि बि असां जे वसार पंहिंजी ख़रीदारी कई आहे ऐं महांगाई तमामु घणी आहे। उन जे करे जेको आहे सो जीअं असां अॻ में 2 सूट वठंदा हुआसीं त हाणे असां हिकिड़ो सूट ख़रीद कयूं था। जे अॻ में सूट 2,000 रुपया मिलंदो हो त हाणे 5,000 रुपया मिले थो पियो। ऐं असांजी वस वारनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहा इल्तिजा आहे त महिरबानी करे इन महांगाई खे घटायो वञे। अब्दुल ख़ालिक जागराणी, ब्यूरो चीफ, अवामी न्यूज़, लाड़काणो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।